HT की जानिब से तमाम अहले इस्लाम को ईद उल फितर की बहुत बहुत मुबारक हो। बिरासिटी में खबर ईंदड़ बिरासिटी जो कलोड़ो कॉलोनी वासी नौजवान सिंगार अली पुट मुनीर कलोड़ो मुबैना तौर प्लेटन जा जीर ॾेई बांह ऐं गिची कटण जी कोशिश सख्त जख्मी हालत में नौजवान के फौरी तौर बिरासिटी अस्पताल मुंतकिल कयो, जिते डॉक्टरनि पारां तबई अमदा ॾेई नौजवान के गणती जोगी हालत में नवाबशाह अस्पताल रेफर कयो वियो। उन मौके ते जख्मी नौजवान जे वारसनि बिशारत कलोड़ो ऐं मेहताब कलोड़ो ॿुधायो त बिरासिटी ऐं इन जे आसपास में कचो शराब सरेआम विकामे थो, जंहिं सबब नौजवान नस्ल तबाह थी रहियो आहे। नौजवान सिंगार कलोड़ो ईद ते कचो शराब पीअण बाद ओचितो पाण मथां ब्लेड खणी गिची ऐं बांह खे कटे सख्त जख्मी करे छॾियो वियो। होॾां डॉक्टरनि पारां संदसि हालत नाज़ुक ॿुधाई पई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।